अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अॼु जो व्लॉग स्टार्ट कयूं था। सुबुह जी मां उथियुसि त निंड मां त मां रेडी थियण वियुसि ऑफिस जे लाइ, त मुंहिंजो नाश्तो बि रेडी थी आयो। मूंखे अक्सर सुबुह जो अंडो वणंदो आहे, छो जो अंडे में प्रोटीन्स आहिनि। इन जे करे मां सुबुह जो अंडो ई खाईंदो आहियां। ऐं हरमेन बि सुती पई हुई। A few moments later. पोइ जीअं मां ॿाहिरि आयुसि, बाइक पंहिंजी कढी त मौसम जो मूं ॾिठो, कुझु बादल बि हुआ। बि मौसम इंजॉय कयो त पोइ असां हलूं था पंहिंजे ऑफिस। पोइ वधीक अपडेट अव्हांखे ॾियूं था। A few moments later. त पोइ असां ऑफिस पहुची वियासीं। ऑफिस जे कम में लॻी वियासीं त ॾिठोसीं त ही ॿिनि छोकिरनि खे अचे पई सुबुह सां निंड में मगन लॻा पिया हुआ। सो शायदि राति ई किथे चौंकी ते विया हुआ, या त किथे मोबाइल में लॻा पिया सॼी राति। ऑफिस में ॾींहुं गुज़ारण खां पोइ आयासीं असां पंहिंजे घर जी तरफ़। थी वियो मगरिब जो टाइम। रस्ते में सफ़र कंदे आयासीं त असांखे व्यू वणे पियो अॼु जी शाम वारो, छो जो हल्की हवा ऐं मौसम सुठो लॻो पियो हो ऐं मंज़र बि सुठा पिया आया। तॾहिं असां अव्हांखे बि ॾेखारियूं पिया। ख़ुशगवार मौसम में इंसान जो दिलि बि चवंदो आहे त घुमिजे, ऐं घुमण में बि ज़िंदगी जो मज़ो आहे। मां अक्सर करे बाइक ते सफ़र कंदो आहियां, छो जो मूंखे बाइक ते सफ़र वणंदो आहे। तव्हां बि घुमो फिरो, ज़िंदगी जो मज़ो वठो। ज़िंदगी कुझु ॾींहंनि जी हूंदी आहे, इंसान खे ख़बर न पवंदी आहे। A few moments later. पोइ मां घरु आयुसि त हरमेन मुंहिंजो करे पई इंतज़ारु त अॼु असां ॾींहुं गुज़ारियूं था हरमेन सां गॾु। हरमेन बि पंहिंजी डोली सां गॾु रांदि पई खेॾे ऐं मूंखे बि सॉन्ग पई ॿुधाए। अॼु असां ॿाहिरि न वियासीं, छो जो असांजो दिलि पियो चए त बसि अॼु घर ई हुजूं। ऐं घर पोइ राति जी मानी खाधीसीं ऐं हरमेन सां वरी रांदि में लॻी वियासीं असां बि। पोइ हरमेन जी कज़न लॻी पाण में रांदि करणु, ऐं असां पिए ॾिठी टीवी ॾिसी। पोइ थी वियो राति जो टाइम 12, छो जो अॼु ॾींहुं जल्दी गुज़री वियो, ख़बर ई न पई ॾींहं जी। इन जे करे असां बि घर में ॾींहुं गुज़ारियो। इंशाल्लाह वरी सुभाणे तव्हांखे घुमाईंदासीं ॿियो को स्पॉट। पोइ असांखे हरमेन ई असांखे अचे पई निंड। असां कई बाए बाए सभिनी खे। पोइ इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं न्यू व्लॉग में। शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो।
ऐं पंहिंजो रखिजो ख़्यालु। सो अल्लाह हाफ़िज़, फ़ी अमान अल्लाह ऐं टेक केयर, बाय बाय।